अस्सलाम वालेकुम दोस्तों, हर पल जियो जे ड्रामे मोहरा जी अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों, ऐं कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। बिना देर हलूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़। त सिकंदर जेको आहे अली जो खे तड़पाइण लॻो आहे ऐं हुनखे तरह तरह जूं अज़ियतूं ॾेई रहियो आहे ऐं पंहिंजे माण्हुनि खे इहो चई रहियो आहे त अली जो खे माना अहिड़ा छिड़क ॾियो, अहिड़ो ख़ौफ़ ॾियो कि हू पाण खे आईने में ॾिसी ऐं छिरकी वञे, पर हुनखे मारणो न आहे, पर मौत जहिड़ा हुनखे ख़ौफ़ मंज़र आॾो ॾेखारणा आहिनि दोस्तों। ऐं ॿिए पासे दोस्तों हमज़ा जेको आहे त प्रपोज़ करे चुको आहे अली जो खे शादी जे लाइ। नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो ॾिसण लाइ मिलंदो त हमज़ा जेको आहे त कॉल ते जेको अली जो खे प्रपोज़ कंदो ऐं हूअ चवंदी, हुनखे चवंदो त मां तोखे पूरी इज़त सां मां तोखे पंहिंजी कुंवार बणाइण थो चाहियां। त अली जो हुनखे चवंदी त बिना सुञाणप जे तूं मूंखे कीअं थो पंहिंजी कुंवार ठाहे सघीं। त हिते चवंदो त सुञाणप जेका त इंसानियत को जेका का बि न आहे, मां तो में इंसानियत जो जज़्बो ऐं सभु कुझु ॾिठो आहे, मां तोखे पंहिंजी कुंवार बणाइणु चाहियां थो। जी दोस्तों, नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहे बि ॾिसण लाइ मिलंदो ऐं हमज़ा जी वालदा जेका हमज़ा जे वालद खे चवंदी त उन ॾींहुं जेका छोकिरी पार्टी में आई उनखे हमज़ा शादी जे लाइ प्रपोज़ करे रहियो हुयो, जेका उन ऑफिस में हायर कई आहे दोस्तों। ऐं तव्हांखे इहो ॾिसण लाइ मिलंदो नेक्स्ट एपिसोड में त हमज़ा जे पीउ जेका कावड़ में अची करे ऐं हमज़ा खे चवंदो त हिन छोकिरीअ खे पंहिंजी पोस्ट सां हटाए छॾ ऐं हिनखे को तजुर्बो बि न आहे, हिन अॻु में का जॉब कई न आहे ऐं तो हुनखे एॾो वॾो उहिदो ॾेई छॾियो आहे। मूंखे हीअ पसंदि न आहे, हिनखे पंहिंजी जॉब तां हटाए छॾ त बहितरु आहे। ऐं दोस्तों हमज़ा ईअं कॾहिं बि न कंदो, छो त हमज़ा हुनखे दिलि ॾेई वेठो आहे ऐं हू सभिनी खे इग्नोर करे बि हुनखे अॻिते वधाईंदो ऐं हुनखे पार्टी जेका हिन जॉब ॾिनी आहे त उहो उहिदो कॾहिं बि हमज़ा जेको आहे त अली जो खां खसे न सघंदो दोस्तों। ऐं हुन वटि ई उहा जॉब रहंदी जेका हुनजे हिसे जी आहे दोस्तों। ऐं तव्हां ॾिसंदा रहो त हमज़ा कीअं थो हुन सां शादी करे ऐं हुनखे पंहिंजे घर वठी ऐं हुन पंहिंजे पीउ माउ जी नुंहुं ठाहे। ऐं हीउ सभु कुझु जेको करायो आहे त सिकंदर ई करे रहियो आहे, जीअं अली जो कंहिं बि मंज़िल ते न पहुची सघे ऐं हू ज़लील थींदी रहे, छो त हू पंहिंजी चमाट जो जेको बदिलो वठणु थो चाहे अली जो खां दोस्तों। जी दोस्तों, हीअ असांजी अपडेट वधीक अपडेटूं ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।